नाज़रीन, पीर जो ॻोठ भरिसां ॻोठ बहादुर जलबाणी में 12 रबीउल अव्वल जे सिलसिले में जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुनासिबत सां तक़रीब मुनक़िद कई वई। उन हवाले सां ॾिसूं था अब्दुल रज़ाक कलोड़ो जी रिपोर्ट। पीर ॻोठ भरिसां बहादुर जलबाणी में उस्ताद पीर बख्श जलबाणी ऐं रियाज़ जलबाणी पारां 12 रबीउल अव्वल जे सिलसिले में जश्न ईद मिलादुल नबी जी हिकु पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में उलमा इकराम, नात ख़्वान, शाइरनि, सुगड़नि, अदीबनि आख़िरी नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त रबीउल अव्वल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जो महीनो आहे। सॼो महीनो असां मुस्लमान ख़ुशियुनि सां मल्हाईंदा आहियूं। आख़िरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿिन्ही जहाननि जा सरदार आहिनि, जिन जो हुकूमत अमल करण सां छुटकारो मिली सघे थो। जॾहिं त ख़ुशियुनि भरी तक़रीब में आयल महिमाननि खे अजरकनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। उन मौक़े ते तक़रीब में शरीक अॻवाननि आवा न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल हबीब खुदा कायनात जे कारणी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन कायनात में आमद जे करे इहो जश्न मल्हाईंदो आहियां ऐं मूंखे बेइंतहा ख़ुशी आहे त सरवर कौनैन जे सदक़े में मूंखे अल्लाह ताला ॾिए थो, उन्हीअ जे करे मां हीउ प्रोग्राम मल्हायां थो। ही जश्न मिलाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जे अचण, आमद, जलवे अफरोज़, तशरीफ़ आवरी जे निस्बत सां जेके प्रोग्राम थियनि था, इन्हनि जो मक़सदु बि इहो आहे त असां ख़ुशि आहियूं, गॾु आहियूं। नबी पाक जन जी ज़िंदगी मुबारक ते, उन्हनि जी सीरत पाक ते जेका रोशनी असांजा उलमा इकराम विझी रहिया आहिनि, इन सां वॾो फ़ाइदो असांजे नौजवान जेके आहिनि या नंढड़ा ॿारड़ा जेके आहिनि, उन्हनि में जेको आहे शऊर पैदा थो थिए त असांजा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कहिड़ा हिकिड़ा शफ़ीक़ इंसान हुया, हिकिड़ा रहमत वारा इंसान हुया। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजा जेके दुश्मन हूंदा हुआ, उहे जेकॾहिं तकलीफ़ ॾींदा हुआ त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे माफ़ करे छॾींदा। ही हर ईदुल खां वॾी ईद आहे असांजे लाइ, सभिनि मुस्लमाननि जे लाइ, छो त हज़ूर जन खां अॻु में जेके बि अरब में ज़ुल्म थींदा हुआ, माण्हू जीअरियूं न्याणियूं जेके दफ़न कंदा हुआ, उहा असां हज़ूर साईं जे आमद जे बाद उहो सिलसिलो रुकियो ऐं असांजो इस्लाम जेको आहे उन्ही इलाही वसी पूरी दुनिया में मतिलबु फैलिजी वियो। असांजे सिंध जे ॿोलीअ जा वॾा वॾा सुघर हिन प्रोग्राम में शामिल आहिनि, जेके पंहिंजे अक़ीदत जे लिहाज़ खां पंहिंजे अक़ीदत जा गुल निशावर करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अक़ीदत ते पंहिंजा शेर पेश कनि था। असां सम्झूं था त जे अहिड़ा जश्न हूंदा त अलाह कंदो त सिंध में कोई बि काई बि तकलीफ़ न थींदी ऐं सिंध जा माण्हू नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सभु आशिक़ रसूल हूंदा। कैमरामैन शकील कलोड़ो सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवा न्यूज़, पीर जो ॻोठ।